अॼु असां हिते हज़ारे माण्हू जेके गॾु आहिनि, मिठी जा मिसकीन माण्हू आहिनि। हीउ जेको फ्लोर मिल अटे वारो आहे, इहो 420 करे दुकान तॾहिं खोलींदो आहे जॾहिं मिसकीन ॿाराड़ी जा माण्हू पंहिंजे ॻोठनि ॾांहुं वेंदा आहिनि। 2 बजे खां पोइ ही खोले थो। असां DC साहब खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे अटे जा स्टॉल जेके आहिनि उहे वधीक खोलिया वञनि। हिते जेकॾहिं सरकारी कणिक चकियुनि खे मिले थी त बि माण्हू मिसकीन खे को बि फ़ाइदो नथो थिए। हिकिड़ो हेॾो वॾो शहर आहे त उते हिकिड़ो अटे जो चकी जेको छा थी करे, हिते फ्लोर मिल वारो जेको मुंशी आहे उहो मिली भगत करे हिते सेठनि खे ॾिए थो ऐं इहो साॻी 1800 वारो अटो 2600 में विकिरो थिए थो। असां डिप्टी कमिश्नर थरपारकर खां गुज़ारिश था कयूं, असां मिनिस्टर खां गुज़ारिश था कयूं त ख़ुदा जे नाले थरपारकर में जेके चकियूं आहिनि उन्हनि जी कणिक जी कोटा वधायो, लिबरस पॉलिसी तहत उन्हनि खे जेको आहे सो ॾियो, महिरबानी करियो। इन हवाले सां मूं हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई आहे, उनजी सुभाणे ॿुधणी आहे। ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे बि गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हिननि मिसकीननि सां ज़ुल्म बंदि करियो। हिते फ्लोर मिल आई कोन्हे, हिते हिकिड़ी फ्लोर मिल आहे, उन लाइ करे हिननि मिसकीननि खे अटो सस्तो मिलण जो सुवाल ई कोन थो पैदा थिए। हीउ अटे जो जेको स्टॉल आहे इहो 2 बजे खोलियो थो वञे, 2 बजे खोलियो थो वञे जॾहिं मिसकीन ॿाराड़ी जे माण्हू हलिया था वञनि। हीउ सिंध हुकूमत जो नोटिफिकेशन आहे जंहिंमें अटे जो रेट 41 रुपया 82 पैसा पूरी सिंध में विकाइणो आहे, पर हिते असांखे 60 रुपया अटो ॾिजे थो। ख़ुदा जा बंदा, असांखे रोड कोन था खपनि, असांखे स्कीमूं कोन थियूं खपनि, असांखे नौकरियूं कोन थियूं खपनि, पर ख़ुदा जे वास्ते असांजे बच्चनि खे अटो त ॾियो। ख़ुदा जे वास्ते असांजे बच्चनि खे अटो ॾियो ऐं जेके स्टॉल आहिनि उहे वधीक खोलियो। ऐं फ्लोर मिल जे मैनेजर साईं अकबर शाह खे चवां थो त साईं तव्हां जेका गाॾी 2 बजे छो था मोकिलियो, इहा गाॾी तव्हां राति जो मोकिलियो, 8 बजे दुकान खोलणु खपे। ही 2 बजे जेको अवां मोकिलियो था, मिसकीन गाॾियुनि वारा वञनि था, ॿाराड़ी जे माण्हुनि खे मिले कोन थो। पोइ हिते जेके सेठ आहिनि उहे विकिरो वठी करे पोइ दुकाननि ते विकिरो कनि था, मिसकीन रहिजी वञनि था। DC साहब खे चवां थो त महिरबानी करे हीउ अटे जो जेको इशू आहे हीउ मिसकीननि जो इशू आहे, हिन में का बि सियासत कोन्हे। पीपल्स पार्टी जो माण्हू बि अटो खाईंदो, नून लीग जो माण्हू बि अटो खाईंदो, मुस्लिम लीग जो माण्हू बि अटो खाईंदो, हिंदू बि अटो खाईंदो, मुसलमान बि अटो खाईंदो। हिन में का बि सियासत न आहे। ख़ुदा जा बंदा ऐं सभिनी जेको हिते असांजा मीडिया जा दोस्त आहिनि, ख़ुदा जे वास्ते थरपारकर इहो वाहिद ज़िलो आहे जिते कणिक नथी थिए, उन लाइ करे गवर्नमेंट खे चऊं था रिलीफ जी कणिक ॾियो। असांखे ॿियो कुझु ई कोन थो खपे, आंजूं नौकरियूं वोकरियूं का शइ कोन थी खपे, असांखे अटो ॾियो। अटे जा अघु खे बुख मरण खां आज की कॉन्फ्रेंस जो आपने की है, इसकी क्या खास वजूहत क्या है, क्यों ऐसा किया आपने? सर, इसका जो ख़ास वजूहत यही है, जो वजह है कि आज पाकिस्तान के जो स्टूडेंट्स हैं वो सरापा एहतजाज हैं, जिनकी आवाज़ गूंज रही है कि हम परेशान हैं, हम अपने तहलीम के लिए बेबस हैं, हम लाचार हैं, हमारी आवाज़ सुनी जाए। वो आवाज़ यही थी कि आप सबको पता है, आपके बच्चे, हमारे भाई बहन सब ऑनलाइन स्टडी कर रहे थे। ऑनलाइन स्टडी का एक बहुत बड़ा इशू ये था कि इंटरनेट की बहुत बड़ा प्रॉब्लम थी, जिसकी वजह से उसी टाइम भी प्रोटेस्ट वगैरह हुए थे कि हम सही तालीम नहीं हासिल कर रहे इस ऑनलाइन क्लासेस की वजह से। इसका दूसरा कोई अल्टरनेटिव हल निकाला जाए, लेकिन इस चीज़ को किसी ने नहीं सुना। तो अब एग्ज़ाम जो लिए जा रहे हैं एडमिनिस्ट्रेशन के थ्रू, यूनिवर्सिटीज़ के थ्रू, वो फिज़िकल लिए जा रहे हैं। तो स्टूडेंट्स यही आवाज़ गूंज रहे हैं कि हम फिज़िकल पेपर देने के लिए रेडी नहीं हैं, ऑनलाइन लिए जाएं, अगर नहीं लेते तो हमें टाइम दिया जाए, हमें फिज़िकल पढ़ाया जाए ताकि हम अपने पेपर दे सकें। तो देखें, एक तरफ से लाहौर में जो स्टूडेंट्स ने प्रोटेस्ट किया था, वहाँ पे उन पर तशद्दुद किया गया, वहाँ पे एक स्टूडेंट
शहीद हो गया, फिर भी हुकूमत ने कोई रद्द अमल नहीं दिया। पूरे सिंध के स्टूडेंट्स, पूरे पाकिस्तान के स्टूडेंट्स सरापा एहतजाज हैं, लेकिन हुकूमत के बाल में एक जूं भी नहीं काटी जा रही। तो ये समझें कि कितनी बड़ी एक बड़ा नाइंसाफ़ी होगा इस मुल्क के स्टूडेंट्स के साथ। दूसरा हमारा यही गुजारिश है कि आज अपने शागिर्द भाइयों के साथ मैं मुखातिब होकर ये अर्ज़ करना चाहता हूँ कि आप सब जितने प्रॉब्लम्स हैं उसका मसाइल का हल है, वो हल है स्टूडेंट यूनियन। जब ये स्टूडेंट यूनियन बहाल हो जाएगा तो हमारा सबका एक नुमाइंदा एक अपनी यूनिवर्सिटीज़ में होगा जो अख्तियार रखेगा वहाँ पे सिंडिकेट की मीटिंग्स में, वहाँ पे जो भी बातें होंगी, फैसले होंगे, उन फैसले में वो अपने आवाज़ को, अपने शागिर्द भाइयों की आवाज़ को बुलंद करेगा ताकि और मसाइल इस तरीके से गंभीर ना हो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही GPS अहमदाबाद जी पोजीशन ऐं सिचुएशन जेका मुसलसल 3 सालनि खां बंदि आहे। हितां जा असांजा दोस्त, असांजे इलाइक़े वारा, असां ख़ुदि पाण इन ॻाल्हि में परेशान आहियूं त आख़िर छा थी घुरे गवर्नमेंट असां खां। असांजे नस्लुनि खे तबाह करणु घुरे थी। पंहिंजो यूनिट वाही घोटो अहमदाबाद जो सेक्रेटरी आहे उस्ताद मोहम्मद सदीक़ गदाणी, जंहिंसां इन स्कूल जे बारे में वधीक मालूमात वठूं था पिया। उस्ताद मोहम्मद सदीक़। अल्हम्दुलिल्लाह साईं, हे असांजो यूनिट वाही घोटो अहमदाबाद गॾियल यूनिट आहे। अहमदाबाद हे स्कूल 3 सालनि खां ग़ैराबाद पियो आहे। असां काफ़ी दफ़ा ट्राए बि कयो आहे, पर हुकूमत असांखे ख़बर न आहे, ॿिए अखियाई जो नज़र ॾिसी करे असांजे क़ौम खे, असांजे थर जे इलाइक़ो आहे, उन जे नंढनि ॿारनि खे तबाह करणु चाहे थो। असांजे नसल खे सिर्फ़ु असां इहे गॾाणियुनि क़ौमनि सां इहा हालत आहे। ॿिया जिथे बि स्कूल आहिनि, को कहिड़े क़ौम सां, को कहिड़े क़ौम सां, उते हिकु जे उस्ताद जी जाइ ते 4-4 उस्ताद वेठा आहिनि छा। ऐं असां वटि हे स्कूल आबाद स्कूल, तव्हां स्कूल जो हालत ॾिसो था पिया, विच शहर में स्कूल असांजे अहमदाबाद में आहे। स्कूल जे आबाद करण लाइ मथां जेके असांजा वास्तेदार हाकिम आहिनि उहे संजीदा ई न आहिनि। ख़बर न आहे त असां सां इहो छो ज़ुल्म थिए थो पियो। हितां जा जेके आहिनि ग़रीब आहिनि, नंढा नंढा ॿार ॾिसो असांजा तबाह थी विया आहिनि। सो बराए महिरबानी असांजे स्कूल खे उस्ताद ॾेई करे आबाद कयो वञे। थैंक यू साईं। हाफ़िज़ कादिम हुसैन साईं, छा था चवणु चाहियो? साईं, असांजो इहो ई अर्ज़ु आहे त असांजा जेके सरमाया आहिनि उन्हनि खे हरू भरू जाइल कयो थो वञे। इहा ई असांजी अर्ज़ु आहे त उन्हनि खे तालीम ॾिनो वञे। सही, हे ॻोठाणनि जी इल्तिजा आहे त असांजे स्कूल में उस्ताद ॾिना वञनि, कम से कम 2 उस्ताद ॾिना वञनि, जीअं असांजो 5 पंहिंजो दर्जनि ताईं जेको स्कूल आहे उहो हली सघे। हाफ़िज़ फैज़ मोहम्मद, इहा ई तव्हांजी बि कोशिशि इहा ई रही आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जे फज़ल सां 3 सालनि खां मां मिसकिन माण्हू थी करे जदोजहद कयो आहे। आरज़ी हिकिड़ो उस्ताद असांखो ॾिनो हुयूं, इहो साल हिकिड़ो हलायूं, वरी किरोना जे बहाने सां उहो उस्ताद बि असांखो खसे विया आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां कोशिशि में आहियूं अञा ताईं। इंशाअल्लाह असांजे जान में जान आहे त असां पंहिंजे स्कूल खे खोलाईंदासीं ऐं इहो तहरीक हलाईंदासीं असां पंहिंजे स्कूल जे खोलण जे लाइ। जिथे दोस्तनि हुकुम कयो त असां एहतजाज लाइ बि तयारु हूंदासीं, जिथे हुकुम थींदो असां लबैक चई करे हलंदासीं। तमामु बहितर तरह हे स्कूल आहे, हिकु कमरे ते मुश्तमिल आहे। हिन में हेॾो सारो गवर्नमेंट जो ख़र्चो थियल आहे, पासे में ॿी तामीरात थियल आहे, साम्हूं नज़र अचे थी पई। हे स्कूल वीरान पियो आहे, हेॾो सारो ख़र्चो गवर्नमेंट जो थियल आहे। हितां इलाइक़े वारा सख़्तु परेशान आहिनि, नंढड़ा ॿार असांजा कोन था पढ़ी सघनि। तंहिं करे हुकूमत वक़्त खे इल्तिजा आहे त असांजे स्कूल खे रीओपन कयो वञे।